لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من همزه ونفخه ونفسه أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد إنا أرسلناك شاهدا ومبشرا ونذيرا لتؤمنوا بالله ورسوله وتعزروه وتوقروه وتسبحوه بكرة وأصيلا मुख़्तसर हमदई सना दुरूद सलाम खां पोइ वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम अॼु जे ख़ुतबे जुमअतुल मुबारक जो उनवान ऐं मौदू इन ॻाल्हि ते रखियल आहे गुस्ताख़ी रसूल जो अंजाम। ज़बान साथ नथी ॾे, दिमाग़ कमु करणु छॾे वियो आहे, जिस्म बीहण जी जसारत नथो रखे, त प्यारे पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जो मक़ाम ऐं मर्तबो असां मुसलमान अञा न सम्झी सघियासीं।
ऐं पोइ नतीजो इहो थियो जो काफ़िरनि सां गॾु मुसलमान बि प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जिन जी गुस्ताखी जी जसारत करण लगा। प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जिन जी ज़ात ते, उन जे फरमान ते, उन जी औलाद तय्यबा ते, अज़वाज मुतहरात ते, सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमाइन ते, हदीस मुबारका तय्यबा ते, ज़बान दराज़ियों, बकवाज़ात, एतराज़ात, इश्कालात, इनकारात, नफ़रत बे इंतहा रोज़मर्रा वधंदी पई वञे। अज़ीज़ दोस्तों, बुज़ुर्गो, मोहतरमा मायरो भेनरो, इन में काफ़िरनि जो ॾोह कोन्हे, इन में काफ़िरनि जो क़सूर कोन्हे। कंहिं चवण वारे सिंधी में हिकिड़ो मशहूरु पहाको चयो त साईं, जॾहिं पंहिंजे घर जा कुत्ता भाड़िया हुजनि त पोइ गिदड़नि जो ॾोह नाहे हूंदो। प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जिन जे आए ॾींहुं गुस्ताखी, आए ॾींहुं तौहीन, इन ॻाल्हि शुरू करण खां पहिरियां, मौज़ू खे अॻिते वधाइण खां पहिरियां, तव्हां जेके बि मुअज़्ज़ज़ ऐं मोहतरमा मायरो भेनरूं मस्जिद में वेठल आहियो, कंहिंखे ख़बर आहे त प्यारे पैगम्बर जी गुस्ताखी थी आहे? कंहिंखे ख़बर आहे त प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जिन जी ज़ात मुक़द्दसा मुबर्रहा मुनज़्ज़हा, जंहिंजी पाकीज़गी, जंहिंजी सफ़ाई, जंहिंजी पाक दामनी आसमाननि जे रब ख़ालिक़ काइनात बयानु कई आहे, उन प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जिन जी गुस्ताखी थी आहे। असां मुसलमान पंहिंजे मुआशरे जी भरपूर ख़बर रखूं था, पंहिंजे माहौल जी हर ख़बर रखण जी कोशिशि कयूं था, पर इहा ख़बर असां रखण जी जसारत नथा कयूं। इहो शौक़ु ऐं जुस्तजू असांखे कोन्हे, वलवेलो ऐं जज़्बो असांखे कोन्हे जो असांजे इस्लाम सां कहिड़ो सलूक थी रहियो आहे, असांजे प्यारे पैगम्बर मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जिन सां कहिड़ो सलूक थी रहियो आहे। असां यकीनन जॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं मुसलमान ॿुधंदा आहियूं त पोइ असांजी ज़बान मां, असांजे दिलि मां, असांजे जिस्मानी उज़वनि मां, असांजे जज़्बात मां, असांजे ख़्यालात ऐं नज़रियात मां कहिड़ा जुमिला जारी थींदा आहिनि, वॾो लानती आहे, वॾो बदबख़्त आहे, वॾो मनहूस आहे। असां एतिरे हद ताईं बसि आहियूं। बाक़ी माली क़ुर्बानी दर्स कोन ॿुधंदासीं, उथी हलिया वेंदासीं। जानी क़ुर्बानी, केरु पंहिंजे जान जो नज़रानो ॾे, केरु क़ुर्बानी ॾे? औलादी क़ुर्बानी, बेहया इन्हनि में औलाद आज़ाद। घर जी क़ुर्बानी, फ़हाशी अयाशी बेपर्दगी में घर आज़ाद। हर मामले में असां आज़ाद। असां कोशिश में हूंदा आहियूं, फ़िक्र में हूंदा आहियूं, पर असांखे फ़िक्र न आहे त दीन इस्लाम जो न आहे, फ़िक्र न आहे त मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जिन जो फ़िक्र न आहे। नतीजो इहो निकितो जो प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जिन जे आए ॾींहुं गुस्ताखी, आए ॾींहुं तौहीन, इन जो सबबु कॾहिं असां सुञातो आहे? असां कॾहिं इन मंज़िल ताईं पहुचण जी कोशिशि कई आहे त हिकिड़े काफ़िर खे, रज़ील तरीन निकम्मे इंसान खे, अल्लाहु अकबर कबीरा, छा ॻाल्हियूं बयानु कजनि।
प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शरीयत खणूं था तो खुदा जो कसम आहे बुढ़ी मरण जो मक़ाम आहे दौरे हाज़िर जे मुसलमाननि जे लाइ बुढ़ी मरण जो मक़ाम आहे। पर आउं चवां थो जेकॾहिं न पाणी में बुढ़ी मरिजे मुसलमान बुढ़ी मरे त पाणी जी तौहीन आहे। जेकॾहिं संदे पसीने पघर में बुढ़ी मरे त इन पघर जी तौहीन आहे, गुस्ताखी आहे। अहिड़ो को दुनिया में को गंद ई कोन रहियो आहे जंहिंमें मुसलमान बुढ़ी मरे ऐं उन गंद जी तौहीन न थिए। प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन जा मिसाल कुर्बान वञा उन्हनि माहिरनि ते जेके प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात ते थोड़ी का लबकुशाई ॿुधंदियूं हुयूं, थोड़ो को एतिराज़ ॿुधंदो हुयूं त खाधा खाइण विसरी वेंदा हुया, सुम्हण विसरी वेंदो हुयो, दुनिया जो ज़ैब तन विसरी वेंदो हुयो, दुनियावी ख़्यालात ऐं होश हवास बख्ता साख्ता थी वेंदा हलिया हुया। छाजे करे जो प्यारे पैगम्बर जी तौहीन थी आहे। प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे गार गंद कयो वियो आहे ऐं एसी ताणी चैन सां न रहंदा हुया, एसी ताणी सुकून हासिल कोन कंदा हुया जेसी ताणी उनखे क़त्ल न करे अचनि, जेसी ताणी उनजो हिन दुनियावी धरती तां नाम निशानो मिटाए ख़त्म न करे अचनि तेसी ताणी उन्हनि जे लाइ सुकून हराम हूंदो हुयो। ओ मुसलमानो, उन नबी जा उम्मती तव्हां ऐं आऊं बि आहियूं। असां सोचींदासीं असां छा था करे सघूं। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, घणो कुझु करे सघूं था, घणो कुझु करे सघूं था। बुज़ुर्गो, नाराज़ थियो या ख़ुशि रहियो, असांखे अलाह राज़ी करिणो आहे, रब जो रसूल राज़ी करिणो आहे, आवाम राज़ी न आहे करणी। बुज़ुर्गो, दिलि ते हथ रखी ॿुधायो, जिन्हनि खे तव्हां वोट ॾियो था उन्हनि प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन लाइ कहिड़ो कमु कयो आहे। वोट ॾियो था पाणी जे लाइ, वोट ॾियो था रोड जे लाइ, एतिराज़ात थींदा, ॻाल्हियूं थींदियूं जुमे खां बाद में साईं एॾो छो वियो, इहे छो ॻाल्हायईं। बुज़ुर्गो, जिन्हनि खे वोट ॾियो था उन्हनि खे तव्हांजे नबी जी फ़िकिर कोन्हे का, पोइ तव्हांजी कहिड़ी फ़िकिर हूंदी। जिन्हनि खे वोट ॾियो था एॾी क़ुर जी बेहुरमती थिए थी उनजी उन्हनि खे फ़िकिर कोन्हे का, छाजी फ़िकिर हूंदी। तव्हांजी इज़त आबरू नंगू महफ़ूज़ कोन आहिनि, तव्हांजा माल महफ़ूज़ कोन आहिनि। राति जो रोड ते निकिरण खां 100 भेरा सोचींदा आहियूं अलाए घर पुॼंदुसि या कोन पुॼंदुसि, वापसी ईंदुसि या कोन ईंदुसि। असांजा वोट कहिड़े कम जा, असांजूं ख़िदमतूं कहिड़े कम जूं। असां पंहिंजी माल ठपो हणी करे ॿुधाईंदा आहियूं, माली जानी इज़त आबरू औलादी रिश्तेदारी सॼो पाड़ो साईं तव्हांजो ग़ुलाम आहे। पोइ इहे बुज़ुर्ग इहे सदोरा वरी मथे पार्टियूं मथे चाढ़ींदा आहिनि, पोइ इहे वज़ीर आज़म पैदा थियनि था, पोइ इहे वज़ीर मुशीर ऐं सदर ऐं हुक्मरान पैदा थियनि था वोटनि सां। अल्लाहु अकबर कबीरा। इन्हनि ॿुधायो छा कयो आहे तव्हांजे रसूल जे लाइ, छा कयो आहे तव्हांजे क़ुर जे लाइ, छा कयो आहे तव्हांजे मदारिस मसाजिद जे लाइ, छा कयो आहे तव्हांजे कलमे जे लाइ। प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जान अॼु महफ़ूज़ कोन्हे का, बाक़ी छा महफ़ूज़ रहंदो बुज़ुर्गो, छा थो महफ़ूज़ रही सघे। असां मुसलमान, असांजा हुक्मरान जिन्हनि खे असां वोट ॾेई करे मथे चाढ़ियूं था, छाजे लाइ असांखे रोड मिलंदो, स्कूल मिलंदो, असांखे पैसा मिलंदा, असांखे पाणी मिलंदो। बुज़ुर्गो, जिन्हनि वटि रोड कोन आहिनि उन्हनि जा घर कोन था हलनि छा, जिन्हनि वटि पाणी पंहिंजे इलाइक़े में कोन्हे उहे बुख ते वेठा आहिनि छा, जिन्हनि वटि घर कोन आहिनि उहे बेघरा वेठा आहिनि छा। अल्लाहु अकबर कबीरा। बुज़ुर्गो, हीअ असांजूं शैतानी सोचूं, हीअ असांजो कम ज़र्फ़ी वारियूं सोचूं, हीअ असांजूं हक़ीर सोचूं आहिनि। तॾहिं असां मजबूर मक़हूल महसूर थी वियासीं। हलिया असांजो को साथी ॿधिजी वेंदो आहे न, पोइ बि वॾेरे खे फ़ोन कंदा आहियूं, साईं असांजो हमरा छॾाए ॾियो। एतिरा असां कम पस्त थी चुका आहियूं। ख़बर आहे छाजे लाइ? असां सभु कुझु हिननि ते भाड़े वेठासीं, पंहिंजे औलाद खे तालीम नाहे ॾियारणी। तालीम दीनी हुजे या दुनियावी हुजे, तालीम इंसान जो बुनियाद ठाहींदी आहे, तालीम इंसान जा क़दम पुख़्ता कंदी आहे, तालीम इंसान खे मुआशिरे में ॻाल्हाइण ऐं कंधु ऊचो करण जी जसारत ताक़त क़ुवत ऐं गैरत सेखारींदी आहे। जॾहिं दुनियावी तालीम ख़तमु,
दीनी तालीम ख़त्म, फ़क़ति अंगूठे छाप थींदासीं त पोइ असां बोतारनि जा पेर चटींदासीं, टुक वारियूं रलियूं विछाईंदासीं, उन्हनि खे साईं साईं बोतार बोतार कंदासीं ऐं पोइ असां चवंदासीं भला रसूल जी गुस्ताखी थी आहे त असीं छा था करे सघूं। अल्लाहु अकबर कबीरा। प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन शान मक़ाम मर्तबो अल्लाह जी जा फरमायो हिकु हिकु माण्हू सां, हिकु हिकु मोमिन मुसलमान मर्द ऐं औरत सां अल्लाह से ख़िताब कयो आहे। क़ुर खे मञो था? जेके मञनि था से सम्झंदा ऐं खोले ॾिसंदा, जेके नथा मञनि से न मञींदा। अल्लाह ताला फरमायो 26 सिबारे में सूरतुल फतह में, इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नदीरा लितुमिनु बिल्लाहि व रसूलिहि व तुअज़्ज़िरूहु व तुवक्किरूहु व तुसब्बिहूहु बुकरतन व असीला। अल्लाह से फरमाए तो मुझा रसूल बुध सारी कायनात जे लाइ तोखे असां बशीरो नज़ीर करे मोकिलियो आहे। हो जेके भलारा हूंदा दुनिया में भी इज़्ज़तूं माणींदा, कामयाब थींदा, ख़ुशियूं माणींदा, सुकून माणींदा, राहत माणींदा, इज़्ज़त आदाब हासिल कंदा। हो जेके दुनिया में अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जा ताबियो फरमा बरदार मुती थी करे रहंदा। हो रसूल जी इज़्ज़त जे लाइ, रसूल जे नामोज़ जे लाइ, रसूल जे माल जे लाइ, रसूल जे औलाद जे लाइ, रसूल जे सहाबा जे लाइ, रसूल जे क़ुरान जे लाइ, रसूल जे दीन जे लाइ जे हर वक़्त तैयार ऐं कोशा में हूंदा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो त उन्हनि खे कामयाबी जी बशारत ॾे तो दुनिया में बि कामयाबी कदम चुमींदी त आख़िरत में। हो जेके रसूल खां ताल्लुक़ तोड़ींदा, हो जेके रसूल जो गुस्ताखियूं कंदा, हो जेके रसूल जे गुस्ताखी ते ख़ामोश थी वेंदा, हो जेके रसूल जे गुस्ताखनि जो साथ ॾींदा, हो मुंहिंजा प्यारा पैगंबर ॿुधाए कि दुनिया में भी ज़लील थींदा त आख़िरत में भी ज़लील थींदा। अल्लाह ख़िताब कयो लितुमिनु बिल्लाहि व रसूलिहि व तुअज़्ज़िरूहु व तुवक्किरूहु। ओ कलमे वारा मुसलमान ॿुधो मर्दो, हे मोमिना औरतूं ॿुधो, जेकॾहिं तव्हां रसूल खे मञो था, रसूल के मनण में सच्चा आयो, उन जी इज्जत तोकीर अदब एहतराम रखण जा तव्हां तालिब शौकीन जज्बो रखो था। ओ ॿुधो, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो लितुमिनु बिल्लाह, अल्लाह ते ईमान आणियो, व तुअज़्ज़िरूहु, अल्लाह के रसूल जी तोकीर कयो, इज्जत कयो, व तुवक्किरूहु, अदब एहतराम कयो, व तुसब्बिहूहु बुकरतन व असीला। अल्लाह के रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जा सुबह शाम तव्हां गुण ॻाईंदा करियो, उन जो अदब एहतराम रखियो, उन्हनि जी शान में गुस्ताखी कंदड़नि जे साम्हूं उथी बीही करे उन्हनि खे अंजाम ॿुधायो त प्यारे पैगंबर जे गुस्ताखनि जो असां सहाबा वटि, असां मुसलमाननि वटि, असां गैरतमंद हयादार ऐं शुजात बहादुर उम्मतनि वटि असां केॾो प्यारो पैगंबर जो मक़ाम रखूं था। फरमायो वमा अरसलनाका इल्ला काफ़तन लिन्नासि बशीरन व नज़ीरा वलाकिन्न अक्सरन नासि ला यअलमून। ॿुध ॿुध प्यारा पैगंबर, दुनिया खणी छा बि चई छॾे पर तुंहिंजो एॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे। वो अबे आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां बाद में जेके बि नबी आया, वो हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां बाद में सारी कायनात क़यामत ताईं जेके इंसान ईंदा, अरब हुजनि, अजमी हुजनि, कारा हुजनि, कोजा हुजनि, अबरा हुजनि, सबरा हुजनि, सभिनि जो तूं पैगंबर ऐं रसूल आहे। हो जेको तुंहिंजो इनकार कंदो दुनिया में तबाह ऐं बर्बाद, आख़िरत में बि तबाह ऐं बर्बाद। हो जेको तुंहिंजी इज़त कंदो, तोसां मोहबत कंदो, तुंहिंजे फरमान ते अमल कंदो, हो प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे ॿुधाए छॾो वे कामयाब ऐं कामरान हूंदा। वलाकिन्न अक्सरन नासि ला यअलमून। हो दुनिया जा अक्सर, हो तालीम याफ़्ता, साइंसदान, हो वॾा वॾा हुक्मरान, अयाश फहाश, दौलतमंद, बैंक बैलेंसन वारा प्यारा पैगंबर हिनखे ख़बर ई कान्हे का तो तुंहिंजो शान छा आहे, तुंहिंजो मक़ाम छा आहे, अल्लाह वटि तूं छा फज़ीलत थो रखे। हो जेको नंढे मानड़ो, कारो कोझो, वॾे चिपड़नि वारो, वॾी अखियुनि वारो, रंग जो कारड़ो आहे, उन सहाबी वटि जंहिंखे दुनिया पैसे वारा हक़ीर तरीन ॾिसंदा, कपिड़ा फाटल हिन वटि छा हूंदो, काठड़ियुनि जो घर ठहियल आहे, चितियुनि वारा कपिड़ा थो पाए, फाटल जूता थो पाए। हो पुछा कर तो उन सहाबी वटि बि प्यारे पैगंबर जो मक़ाम छा आहे। पर ही जेके दुनिया जा रसील तरीन इंसान प्यारे पैगंबर जो मक़ाम ॼाणीनि कोन था। फरमाया या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। हे दुनिया वारो ॿुधो, कायनात जे रब जो ऐलान आहे। हे ॿुधो, ही जेको प्यारो पैगंबर आहे सारी कायनात जे लाइ रसूल थी आयो आहे, सारी इंसानियत लाज़िम वाजिब ऐं फर्ज़ आहे, फर्ज़ ऐन आहे। इन प्यारे पैगंबर जी इताअत फरमा बरदारी, हिन सां मोहब्बत करणी आहे, हिन जी इज़त करणी आहे, गुस्ताखी न आहे करणी। हे प्यारे पैगंबर जो मक़ाम आहे। इन्नल्लज़ीना युहाद्दून अल्लाह व रसूला
कुबितु कमा कुबितल्लज़ीना मिन क़ब्लिहिम वक़द अंज़लना आयातिन बय्यिनात वलिल काफ़िरीना अज़ाबुम मुहीन। 28 सिवारो सूरतुल मुजादला। बेशक उहे बदबख्त इंसान जेके अल्लाह जे रसूल जे तौहीन ऐं गुस्ताखी करे उन सां जंग जो ऐलान कंदा। अल्लाह से फरमाए तो हे दुनिया में ज़लील थींदा हो जीअं पहिरियां पैगंबरनि जी रुसवाई करण वारा, तौहीन करण वारा, गुस्ताखी करण वारा हो कॾहिं अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां आयल पाणी जे अज़ाब गर्क थी विया हलिया, कॾहिं अल्लाह जे तरफ़ां वसायल पथरनि जे अज़ाब में गर्क थी विया हलिया, कॾहिं अल्लाह तबारक व तआला उन जे ॻोठनि खे उबतो करे उनखे ज़मीन में दरगोर करे छॾियो। किननि खे अल्लाह ताला क़यामत ताईं ज़मीन जे अंदरि गिहाए छॾियो आहे। हो किननि जे तरफ़ां अल्लाह ताला जेका हवा गर्म आंदी पथरनि वारी आंदी उन्हनि सां तबाह करे छॾियो। हो किननि जे तरफ़ां मकड़नि जा अज़ाब आया, किननि जे मथां रत जा अज़ाब आया। हो किननि ते अल्लाह तबारक व तआला आलमीन थधड़ी शारे वारी सफ़ा यख थधी हवा मोकिले करे उन्हनि खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। नतीजो छा हुयो? जो रसूलनि जी ॻाल्हि न मञूं, रसूल जी इज़त न कयूं, रसूलनि जा मुहबत न कयूं, रसूलनि जो आदाब न कयूं, गुस्ताखी तौहीन कयूं, रब बर्बाद करे छॾियो। इन्नल्लज़ीना युहाद्दून अल्लाह व रसूला उलाइका फिल अज़ल्लीन। अल्लाह से ऐलान कयो आहे, ॿुधो दुनिया वारो, ओ मुसलमानो तव्हांखे गैरत अचे या न अचे, हया अचे या न अचे, प्यारे पैगंबर जे शान जे लाइ उथो या न उथो, ॻाल्हायो या न ॻाल्हायो, कुर्बानी ॾियो या न ॾियो, हो हिते त तव्हांजे ईमान जो इम्तिहान आहे, तव्हांजी गैरत जी इम्तिहान आहे, तव्हांजे हया जो इम्तिहान आहे, तव्हांजी मुहबत ऐं शुजाअत जी इम्तिहान आहे। त प्यारे पैगंबर सां केतिरी असांजी मुहबत आहे, केतिरी चाहत आहे, केतिरो प्यार आहे। हो दुनिया जे लाइ औलाद जी कुर्बानी ॾियूं था, माल जी कुर्बानी ॾियूं था, संदन कुर्बानी ॾियूं था, पर अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो तव्हां कुर्बानियूं ॾियो या न ॾियो। पर अल्लाह अल्लाह जे रसूल जा जेके दुश्मन गुस्ताख हूंदा उहे दुनिया में बि ज़लील हूंदा त आख़िरत में बि ज़लील हूंदा, पर जेके मुसलमान प्यारे पैगंबर जे न उथंदा उहे दुनिया में बि ज़लील ऐं आख़िरत में बि ज़लील हूंदा। अॼु असां छाजे लाइ परेशान आहियूं? मईशत जे लाइ। बाक़ी दुनिया में जेको कुझु थिए सो भले पियो थिए। ही वॾा वॾा हुक्मरान अल्लाह अकबर कबीरा इहे फ़क़ति मुज़म्मत ताणी बीठल आहिनि। छाजे लाइ? मुज़म्मत ताणी त साईं प्यारे पैगंबर जी गुस्ताखी थी आहे, असां मुज़म्मत कयूं था। तव्हां हुक्मरान थी करे मुज़म्मत कंदो त पोइ प्यारे पैगंबर जी इज़त जी हिफ़ाज़त केरु कंदो? प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुज़ुर्गो इहे पंहिंजा हुक्मरान आहिनि, इहे पंहिंजा MNA PMNA TMNA आहिनि जेके फ़क़ति मुज़म्मत ताणी हक़ीक़त में उन्हनि जा पठू, हक़ीक़त में उन्हनि जा ग़ुलाम, हक़ीक़त में उन्हनि जे टोकरनि ते, उन्हनि जे टुकरनि ते, उन्हनि जी रोज़ी ते, उन्हनि जे डॉलरनि ते पलजण वारा हूंदा थी, सुम्हण वारा, इहे मुज़म्मत ई कंदा, इहे विढ़ंदा कोन, इहे पाण बि तबाह थींदा, हीउ वतन अज़ीज़ प्यारो मुल्क बि तबाह ऐं बर्बाद कंदा, तव्हांखे मूंखे बि खपाए हलिया वेंदा हलिया। अल्लाह अकबर कबीरा। मुज़म्मत हो उन्हनि खां त उहे उन शहर में, उन मुल्क में, उन सरज़मीन ते रहण वारा जेके ग़रीब मुसलमान, जेके अञा ताईं मज़लूम आहिनि, जेके क़ैद आहिनि, उहे बि छा था चवनि? उहे बि पंहिंजे सरनि ते कपिड़ा ॿधे करे, कफ़न ॿधे करे निकिता आहिनि त असां प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे गुस्ताख खे जेसीं ताणी ख़तमु न कंदासीं तेसीं ताणी असांजो सुम्हणु असांजे लाइ हराम आहे, असांजो सुकून असांजे लाइ हराम आहे। असां राति जो सुकून सां सुता पिया आहियूं, खाऊं पीऊं सुकून सां था, मोबाइल हथ में आहे, दुनिया जी हर शइ जी असांखे मालूमात आहे, हर शइ जी असां ख़बर रखूं था। केतिरनि खे ख़बर हूंदी त साईं डॉक्टर लियाकत आमिर साहिबु, आमिर लियाकत साहिबु फोत थी वियो हलियो आहे, अल्लाह अकबर, पर प्यारे पैगंबर जी गुस्ताखी जी ख़बर कान हूंदी। ही असां मुसलमान जो हाल आहे। हो सुञाणो पंहिंजे पैगंबर खे, सुञाणो पंहिंजे रसूल खे, जेकॾहिं कुर्बानी नथा ॾेई सघो त यादि रखी छॾियो त प्यारो पैगंबर क़यामत वारे ॾींहुं सिफ़ारिश बि कोन कंदो। प्यारे पैगंबर जा गुस्ताख बि तबाह, गुस्ताखनि ते न ॻाल्हाइण वारा बि तबाह, गुस्ताखनि जो साथ ॾियण वारा बि तबाह, गुस्ताखनि खे रिहा करण वारा बि तबाह, अल्लाह अकबर, गुस्ताखनि जा टुकर खाइण वारा बि इहे तबाह ऐं बर्बाद थींदा। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी छा फरमायो? हदीस शरीफ किताब सही बुखारी जे अंदरि, हदीस शरीफ किताब मुस्तदरिक हाकिम जे अंदरि प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम ज़हबी सिर आलम नुबुव्वत पर प्यारे पैगंबर के राज़ी रहना लाहे ये मकाम प्यारे पैगंबर जो अल्लाह अकबर कबीरा। ये मुसलमान असाया, ये असाया हुक्मरान,
ये असांजो वतन अज़ीज़ आहे जेके सवालींदड़ मुहाफ़िज़ अल्लाह अकबर प्यारे पैगंबर सभु कुझु कपाए छॾियोसीं। वरी चवंदा पाकिस्तान जो कानून आहे आईन आहे साईं मौलवी को शिकायत थी आहे मौलवी को ॻाल्हाइनि था अल्लाह अकबर कानून खे कोन था मञनि हो ॿुधो जेके कानून जी मारिफत रखंदा हो जेके कानूनी इदारा जेकॾहिं को गुज़री वियो आहे लिखण त उहो बि लिखी वञे 1990 में दफ़ा 290 में अल्लाह अकबर या करारदाद पाकिस्तान आईन में मंज़ूर थी आहे हो जेको प्यारे पैगंबर जो तौहीद कंदड़ हूंदो प्यारे पैगंबर जो उस्ताद हूंदो हो मुस्लमान हुजे या काफ़िर हुजे वो वॾे घराणे सां ताल्लुक़ रखे नंढे घराणे सां ताल्लुक़ रखे पैसे वारो हुजे ग़रीब हुजे हो मुस्लमान हो ख़ुदि पाकिस्तान जो कानून आईन छा थो चए वो वाजिबुल क़त्ल आहे हुनखे हर सूरत में क़त्ल कयो वेंदो माफ़ी कोन्हे का पाकिस्तान जो कानून इहो थो चवे पर ही पाकिस्तान जे कानून जा जेके रखवाला लिखण हिकु ॻाल्हि करणी आहे प्यारे पैगंबर सच चयो हो मुनाफ़िक़ टे निशानियूं जॾहिं बि ॻाल्हाईंदो त कूड़ ॻाल्हाईंदो जॾहिं बि वाइदो कंदो त वाइदे जी मुखालिफ़त कंदो इहे असांजा सभु जा सभु जेके प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कलमे जी बुनियाद ते हासिल कयल जेको मुल्क आहे उन जा रखवाला उन जे कानून जा रखवाला सभु मुनाफ़िक़ सभु गद्दार सभु जा सभु ठग जो प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त वात मां निकिरी चुकी आहे इस्लाम वात मां निकिरी चुको आहे छाजे करे पाकिस्तान जी मईशत जे करे पाकिस्तान जी महागाई खे सस्ताई करण जे करे पाकिस्तान जी ज़राई हालात खे सुधारण जे करे अल्लाह अकबर कबीरा प्यारे पैगंबर छा चयो मईशत कीअं सुधरंदी मुल्क कीअं ठहंदा अमन कीअं ईंदा अल्लाह अकबर जोया रिज़्क़ी हे दुनिया वारो मोहम्मद जो पैगाम ॿुधो मूं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मईशत आहे मूं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिज़्क़ रोज़ी आहे वो चांडे हेठां ठाही वई आहे सिल्ला रुमिही ताक़ सिल्ला रुमिही वो जेका मोहम्मद जी तलवार आहे वो प्यारा पैगंबर तलवार मथे करे ॿुधाईंदा आहिनि दुनिया वारो ॿुधो कूड़ में ख़यानत में कूड़े वफ़ाई वाले में ठगियन में चोरन में चकारन में बदयानतन में वो जेके कानूनी आईन उनके तब्दील करने रिज़्क़ रोज़ी मईशत आसानी को नहीं रखल वो जेकरा रिज़्क़ रोज़ी रखल सुकून दुनिया आखिरत रखल मोहम्मद करीम जी ही जेका तलवार इन तलवार जी चोटी जेका जेको सायो थे कने साए जेका मोहम्मद जी रोज़ी मईशत रखल जिहाद में रखल वेद में रखल प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि हुजे रब जी ॻाल्हि हुजे क़ुरान जी ॻाल्हि हुजे इस्लाम जी ॻाल्हि हुजे हिकिड़े इस्लामी कंहिं रुकन जे कंहिं हर्फ जी ॻाल्हि हुजे उन जे लाइ जान बि निशावर करणु उन जे लाइ माल बि निशावर करणु उन जे लाइ औलाद बि निशावर करणु उन जे लाइ इज़त आबरू बि निशावर करणु मईशत जो सुधारो आहे मईशत जो सुधारो मुनाफ़िक़ कोन्हे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के छा फरमायो वजो इला ज़लाला वजो इला ज़लाला वजो इला ज़लालत वस्सगार वजो इला ज़लालत वस्सगार मन खालफ अमरी ए दुनिया वालो ॿुधो मता चओ त प्यारे पैगंबर जी ॻाल्हि थी आहे पर मुल्क हलाइणो उन्हनि सां बि ताल्लुक़ रखणो आहे प्यारे पैगंबर जी उस्ताद खे थिए त बर्दाश्त फ़क़त मुज़म्मत अणिया प्यारे पैगंबर जी दीन जा दीवाना निकिरी वञनि त दुष्ट बर्दाश्त साईं दुनिया सां हटणो आहे दुनिया बचाइणी आहे रिश्तेदार बचाइणो आहे पर प्यारे पैगंबर ॿुधायो ॿुधो दुनिया वारो जेकॾहिं तव्हां फ़क़त रोटी जे पोयां लॻो मईशत जे पोयां लॻो मुल्क ठाहिण जे पोयां लॻो नाला इज़तूं ठाहिण जे पोयां लॻो त ॿुधो मुंहिंजो फरमान छॾे ॾिनो हुनजे मुखालिफ़ ते बर्दाश्त कयो तो ज़लील ऐं रुसवा थी करे रहंदो जो कुझु बि कोन मिलंदो केॾीमहिल अमेरिका जे साम्हूं केॾीमहिल हुन जे साम्हूं केॾीमहिल हुन जे साम्हूं वरी असांजी पब्लिक आवाम वीचारी केॾीमहिल फलाणो वॾेरो केॾीमहिल फलाणो वॾेरो केॾीमहिल फलाणो ॿ धड़ियूं पाण में पड़ी रहियो हिकिड़े वॾेरे खे वोट ॾियण वारो वॾेरो जो फ़ैसिलो नथो करे सघे ही वॾेरनि जी ताक़त आहे ही वॾेरनि जी क़ुवत आहे जेके वोट वॾो दा वॾो कयो आहे हिकिड़े कोठ जा पाण में बिरादरी जा रिश्तेदार फिरी करे उते पुगान हाणे ये ॿई ग़रीब वॾेरे खां सदा थिया इहे वॾेरा छा कंदा इहे गोदार चौधरी छा कंदा मुंहिंजा गुज़रियो जंहिंखां असां नथा मञा पियूं साईं आप सां कोन कंदासीं असांखे फ़ैसिलो क़बूल ई कोन्हे को वॾेरो जो अलाह क़बूल नथा कयो त हलो ई तव्हां जो हलाओ बसि ये फ़ैसिला थींदा प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस मुबारका व तरकमुल जिहाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए दुनिया वालों ॿुधो जॾहिं अल्लाह जी तौहीद
अली हो जना काफिर हो जना गुस्सा कर अल्लाह जी शान ते हकड़ा करना शुरू किया अल्लाह रब्बुल आलमीन की जात में बकवादा तो दोषी करना शुरू किए गुस्सा के करना शुरू किए जना प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने नामूस ने तामाने के लिए कुरान ने नामूस से जवाब देने के लिए सहाबा की जवाब देने के लिए कोई तमाशा की तो शरीर थी करे लादो केवल भूख पानी की भूखा केवल पेट की भूखा केवल खट मार दिया केवल गेर मांगवा केवल दान मांगे हाय घोड़ा आहो घोड़ा पर इतने आहो पुकार है पर आया शर्म फहाश में का कमी आया सामने बद किरदार की मत कला की मत कमी आया प्यारे पैगंबर फरमायो जैसी ताई जिहाद न अपनाई लो जैसी ताई बेरत न रखंदो जैसी ताई कुर्बानी जा नजराना आई कुर्बानी जा नजरिया न रखंदो जैसी ताई का सलील है क्वार थी रहंदो कोई वो जिहाद उठ जे वडे रे सामने वो जिहाद दुश्मन सिंध जे वडे रे सामने वो जिहाद मुल्क के वजीर आजम सामने वो जिहाद गैर मुल्की काफिर सामने जेको अल्लाह में अल्लाह के रसूल जो मुखालिफ हो जे जे पासा के वतन अजीज जो मुखालिफ हो जे जे पासा की दुनियावी आवाम जेका मुल्क की आवाम उन जी इज्जत और आबरू जो मुहाफिज न हुजे उन सा ऐलान जंग कयो उन जरा उठी खड़ा थी पियो कुरान के हिकिड़े हथ में खड़ो प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमान के हथ में खड़ो आई तवा जिहाद जो जंग रखी करे उठी पियो ये दुनिया का सारा काफिर सारा सपना सारा अयाश फहाश ताजे पेट में की वादा ताजा सब मसला हल थी वेंदा चाहे जिहाद जी बरकत जिहाद असा पंहिंजे नफ्स ते कोन तो ते बेसा वेंदा दाढ़ी नथी रखी करे वॾो जिहाद आहे नमाज नथी पढ़ी करियो कोन तो ते नास खाऊंदा कान थी चली ते नसवार खाऊंदा कान थी चली ते मौसीकी ॿुधंदा कान थी चली ते गान गंद कयंदा कान थी चली ते वॾे मां वॾो जिहाद पंहिंजे नफ्स सां आहे वॾे मां असां ॻाल्हि ॿुधंदा आहियूं दंद ते आहो पुकार दंद ते पिटकार पर इहो कोन्दा सोचो त आउं पाण सॼो कारो लॻो पियो आहियां आउं पाण सॼो गुनाहनि में आउं पाण सॼो बदयानत में गर्क लॻो पियो आहियां अल्लाहु अकबर कबीरा दंद ते पिटकार प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज्जत प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साल मुसलमानों हथन मां निकली चुकी आहे हाणे फ़क़त मुसम्मत नहीं बयान ईंदा जो कुछ वो कौन थींदो अल्लाहु अकबर कबीरा प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जे फरमान मुबारक दौर मुबारक के अंदर हिकड़ो यहूदी जो सरबराह हुक्मरान अल्लाहु अकबर नालो काब बिन अशरफ प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी के खबर पया सही बुखारिया प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सहाबा की खबर पया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ जो कोई काब शराबान जी मजान जी जुरत थी आ यो तमा के घट वध गाला जो तमा के गाले ढोले अल्लाह जा रसूल मुके इजाजत खपे लाने जो कंध गाके करे ताने तेरा नोचरा के ताया इन जी केड़ी मजाला जो यो प्यारे पैगंबर की शान में तनकीस करे जुमला गाले घटिया अल्फाज गाले प्यारे पैगंबर इजाजत लेनिया ओ जो मोहम्मद बिन मुस्लिमा कुर्बान मनाओ में अमर दा जे मोहम्मद बिन मुस्लिमा के जन्म दिनो हुयो कुर्बान मनाओ में पीरता जे मुस्लिमा मोहम्मद बिन मुस्लिमा जी कुर्बानी के लिए इजाजत मिली हुई कुर्बान मनाओ में जे बरकत का कुर्बान मनाओ में जी घरवाली का कुर्बान मनाओ में जे औलाद के धीरन का जिन चयो हो पक्को काफिरन जो गोठा काफिरन जो इलाइको उते बीजो ये बचन नामुमकिन आहे पर केॾी वॾी जेरत शुजात हिकिड़ो अकेलो वञी करे काब बिन अशरफ जो कंध लाए करे अची करे ॿुधाए थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ हिन सफ़ाए हस्ती का हमारे मुस्ताफ जो नालो मिलाए करे कि मोहम्मद जो गुलाम मोहम्मद जी मजलिस में पहुंचो आ प्यारा पैगंबर जन्नत जी बशारत अल्लाहु अकबर कबीरा हदीस किताब सुनन बिलाल किताब जिहाद और तू जिहाद करे तैयार असा जो मायरो भेणर जो डो है कोने को जिन जा घर वाले यरा हुंदा तो कोई मारो भेणर छा तालीम सिखंदियो छा तरबियत हासिल कंदो प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दौर मुबारक में मायरो भेणर अबड़ियो रुको प्यारे पैगंबर की ज़बान में जुमला बुधन तो जिहाद में हलणो आ जान कट भी टुकड़ा टुकड़ा थीला दबा दबा थीला कुर्बान वञा में मायरन था थन पे बाल ये कानून सुधो जिहाद के मैदान में अल्लाह अकबर नंढा नंढा बारगा उन्हें सुधो जिहाद के मैदान में प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने प्यारे सहाबी हजरत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला फरमायो काना यक़ulu रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
अल्लाह के नबी अलैहिस्सलाम जनाब जिहाद पे उम्मे सलमा गद हुई हुई व निस्वतिन मिन अल-अंसार व अंसार जो औरतों और प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का जिहाद की नियत सां नजर सां कतरन जे कुर्बानी ऐं शहादत की नियत मैदान जिहाद में पहुंचंदो है खुदा हुए मन औलाद के छॾी थो वञे ओए पर औलाद के कहिड़ी ॻाल्हि मुतक़िद करियो जो अबा मस्जिद में न वञा रात को तो काई नहीं जाए अबा मस्जिद में न वञा ॿाहिरि जीव बाकी दुनिया में पोया भले पिने असां के को फिकर कोने को ये मुझा गुजरेगो ये मुझा मोहतरमा मानो बेनालो प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनो शान असां जे फरमा निकली चुको आहे असि गाफिल सुदा पे आयो अल्लाह अकबर कबीरा जमा से सिखाता करे सको तमा जज्बो रखो कराची होटल वाला गुजरेगो मोहतरमा मानो बेनालो तमा सुधार आयो प्यारे पैगंबर जे गैरत रखो शुजाअत रखो पंहिंजे घर वारनि खे जेके सुधरनि था नथा सुधरनि उन्हनि खे सुधार ॾींदा ॾेई करे सभु हिकु थियो आस-पास वारा तव्हांजो साथ ॾींदा छो जो केतिरो बि गुनहगार हुजे कहिड़ी बि जमात सां तालुक रखंदड़ हुजे केतिरो बि मवाली मोलाई छो न हुजे पर प्यारे पैगंबर जी गुस्ताखी जो ॿुधंदो हर हाल में तव्हां सां गॾु हूंदो पर शर्फ़ माणियो त तव्हां माणियो त असांखे अॻी सफ़ में थियणो आहे पोयां भले ॿिया हुजनि पर असीं सोचींदा आहियूं दीन जे मामले में असां पोइ सफ़ में अॻां को ॿियो थिए अयां ॿियो थे दुनियावी मामले में असां पहिरीं सफ़ में पोयां ॿिया थियनि ये असां मुसलमान जो नज़रियो ऐं सोच आहे क़ुर्आन वञा हिकिड़ो सहाबिया नाबीना अखड़ियो कोन आहे हिकिड़ी लोंडी आहे गुलाम आहे उन वजा ॿ पुतड़ा आहे उन लोंडी प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घटि वधि कराए छा कई घटि वधि ॻाल्हाई हदीस शरीफ किताब सुनाने किताब जिहाद किताब गुयो बाब अल हुक्म फी मन सब्बन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जल्ला इन नाबीन में सहाबी जो हदीस मौजूद है इन नाबीन में सहाबी रजी अल्लाह तआला जो गैरत जो बयान मौजूद है जब अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में ऐलान किया अल्लाह के रसूल और फिराने कोट में फिराने घर में फिराने कबीले में फिराने गली में रात जो औरत जो कत्ल थी गयो जो और प्यारो पैगंबर हुक्मराना बेहिसियत हुक्मराना अल्लाह अकबर मदीने जो सरकार मदीने जो गवर्नर प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभनी साहब आगे वध कयो ओ मुझा साहब यो बुलायो अज ही कत्ल थी गयो आजो यो कत्ल कह कयो इने मुजरिम के सामने आयो सब साहबिया तो मौजूद सब ने जिस्म गर्दन बिया अज खबर काने का केयो जुर्म कयो खबर काने का केड़ो प्यारो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तलवार जे हेठा आयो खबर काने का केड़ो किसास में कत्ल कयो विनो ओ साहबा किराम रज़ियल्लाहु अलैहि अजमईन पंजी जान की परवाह कोन जाता सब को यो पे सोचे अल्लाह करे फिलानो सहाबी ने जुर्म में मुलविस न होजे अल्लाह करे फिलानो सहाबी जुर्म में मुलविस न होजे पर अब मुसलमान की हालत चाहे तो लो जो वो मुलविस होजे न होजे पासो भरे बुधाएगा फिलाने के मुनी जो यो एक नहीं आयो कभी यो ने में गद्दार कई फिलाने की चोरी कराया पर ना साहब का जज्बा छा अल्लाह करे फिलानो न होजे अल्लाह करे फिलानो न होजे ऐलान जो मदीने जो सरकार बल्कि दुनिया जो सरकार बल्कि दुनिया जो हाकिम ओ बल्कि जो आखिर जो जन्नत जो मालिक है सबरा मकाम महमूदा जो मालिक वो प्यारो पैगंबर ऐलान जो करे कत्ल के करे वा काफिर तेरा सामने आने जो ओ यो सहाबी ना बीनवा लुनंदो होचे पियो अल्लाह अकबर कबीरा जिस्म तकंदो होचे पियो समुची रो होचे पियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आओ या कातिल ओ ही मुझे गुलाम हुए अल्लाह जा हबीब इन सामो जो केड़ो ताल्लुक होयो वाला इबनानी मिथल लुलुईन ओ मुझा प्यारा पैगंबर मुझे हिन लोडी सा एड़ो त घाटो ताल्लुक हुयो जो हिन मजा मुके पाईरा मोटे हीरन जेड़ा खूबसूरत पुटड़ा भी अतई एतरी ही मुके महबूब होई एतरी मुके प्यारी होई एतरी मुके पसंद होई एतरो मुझे सब घाटा ताल्लुक जेड़ा फलोड़ पुटड़ दे जन्म दिनो तक पर प्यारा पैगंबर जो कातिल आया साहब का पूछा करे तो मुझे साहब उदा कदा छो कयो अल्लाह के रसूल जेनी मन रात थी हुई हर रोज ताने बारे ने घटो दगा लाइने हुई एकड़े दफा जन्म बे दफा जन्म टे दफा जन्म कान मुड़ी अल्लाह के रसूल
मुझे जो ईमानी बेनत हुई वो पैमाने का बाके निकले चुके हुए ताऊ नबी जो सहाबी आया और नबी के सामने हरों तो गुस्सा की दे आऊं बुद्धि बुद्धि बर्दाश्त कया यो मुझे जुगाए बोलो अल्लाह का रसूल छुरी खड़ी करे मुझे पेट देने मता दे ही करे मेरे मारे खत्म करे जो कातिला है अल्लाह का रसूल कहानी गुस्सा भी करी हो जे तेरा दरवाजे होते लोंडी होते साहबी नबी होते बनेगा बड़ी गालियां तो वो देखा लोंडी हुई सहाबी जो बदमा बद ख्याल करे कमाई खाने की बोली अंदाजा लगायो उन्हें अल्लाह का रसूल कदर मुंह कहा प्यारे पैगंबर फरमाए ओ मुझे सहाबियो ओ मदीने वालों चाहे जो कनी दो जैसी कनी करो ये चल बुधो पैगंबर जो बयान चाहे कनी तक कयामत कनी हदीस मौजूदा पढ़ना क्या पढ़ना वो जरा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घर वाले नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सामने के सहाबी जरा घर वाले गुस्सा के करे तो सहाबी कमला के चला प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो ता कयामत कनी इंदर हर इंसान नबी नो सहाबिया औरत कमाई करे खाना वाली औरत उनके प्यारे पैगंबर के गुस्सा भी अंजाम में कत्ल करे मार चलो प्यारे पैगंबर फरमाए दुनिया वालों ने खून जो हिसाब है खून जो खून जाया उमर बिन उमैया रज़ियल्लाहु ताला इमाम सुलेमान बिन कासिम अत-तबरानी रहमतुल्लाह अल-मुअज्जमुल कबीर के अंदर इस रिवायत का है उमर बिन उमैया अपनी भेड़ के कत्ल करे चलो प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुस्सा की अंजाम में अंदाज़ा लगायो कितने कदर गैरत कोई बदल कितने कदर प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हया मकाम मर्तबा रखल होयो गुजरे को परवान के सुजाग कयो गुजरे को पंज जिस्म के सुजाग कयो पंज सुल्तान मूल जमीरन के सुजाग कयो पंज औलाद के सुजाग कयो और दुनिया की पासन का आयाशन का फाशन का बदकला के ना मोरे पंज औलाद के तालीम जाने दुनिया की आई दीनी तालीम जाने वली सुभान अल्लाह इनाम जो आसे आने असा सूबा सिंध के अंदर 1500 उस्ताद भर्ती कंदा की जेके मौसीक़ी सिखाईंदा साईं हाणे तव्हां जो औलाद सब डिग्री हासिल करे वया मुंह समेत सब कापियूं करे पास थी करे मथे आयासीं हाणे असां जो औलाद पढ़ी पास थी वया आहे हाणे से छोकरो कागज वठी आयो डिग्री वठी आयो हाणे से नौकरियूं आयूं आई नौकरी जी तैयारी कयो टेस्ट करिया हाणे मथो पियो कजे त पढ़ियो कुझु कोन्हे टेस्ट छा ॾियां सयासी बच्चा लिखा थी हेॾो वॾो ज़ुल्म जेका आईपीएस करे त पीएचडी जीएसटी जो टेस्ट जो इन में तो काफी हलिया इन में तो पैसा ॾियण ही तालीम इन का कोई वाजे के मुस्तादीना से सदोरा अवाजी मुझे औलाद के अयाजी मुझे औलाद जो मुस्तकबिल ठाईला शैतान सा सैनाची कून सा अल्लाह अकबर कबीरा खड़ो फेसबुक साईं चक्कर लगाए जेके यूनिवर्सिटी जो जेके सिंध जो यूनिवर्सिटी आई है न्याणियों नौजवान छोकरा अचन वञन पिया हथन ते चुनियो इशारा फूको फड़का सही टिक टाक लव प्यार मैरिज ही तालीम ही मुसलमान जो मुल्क ही मुसलमान वजीर आज़म आहिन गुजरे को चुका सा पार्टियों फिलानी पार्टी अचो मोहम्मद जी पार्टी में शरीक थी वञो साहब जी पार्टी में शरीक थी वञो ओ सोने हुसैन करबला में शहीद थियण वाली पार्टी में शरीक थी वञो जो दीन इस्लाम जे लाइ पंहिंजो कंध कपाए छॾियो सजदे में पंहिंजो कंध कपाए छॾियो अचो सोने अली जी पार्टी में कंध थी वञो हलिया जो फजर जो अचे नमाज जे ख़ातिर शहादत ऐं क़ुर्बानी दे पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई छॾे छावनि तो वॾे रंधे पोया छावनि तो वोटनि जे पोया छावनि के वोट न खाने हुए मरी विया गुजरे को सभिनी जो अदब और एहतराम वक़ार पंहिंजी जॻह ते आहे पर दीन जे मामले में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात जे मामले में मदारिस और कुरान और मसाजिद के बारे में उलमा तुलबा के बारे में कदा भी ज़मान बंद थिया न थींदी जेकर साथ दींदो तो तव्हांजी कामयाबी आहे तव्हांजी कामरानी आहे अल्लाह तव्हांखे दुनिया में भी इज़्ज़त नसीब कंदो आखिरत में भी जेकर न कंदो सुधारो न कंदो तब्दीली न आणींदो कुरान और इस्लाम में प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथ न ॾींदो उनजी पाक दामनी जी चौकीदारी न कंदो मुस्ताक़ जे साम्हूं न बीहंदो न ॻाल्हाईंदो ऐं दुनिया में आया शफ़ाअत सां बाइकाट न कंदो अज़ीज़ दोस्तो जेके
जे बुजुर्ग मरी जासे मरी जा उन जा किलन पार्टियन सा ताल्लुक होंदा बुजुर्ग कई वडी वडी उम्र जा मौजूद ये बात सुभाने दी आया तमाम भी न आया आउं भी सजो ओ वडो मैदान लगंदो यफसिलु बैनकुम यौमल क़ियामा रब जो कुरान था के सबब सूरतुल मुमतहिना ओ बरा सबरा सजा सदो कोंटर एमने सब गल दीदा ओ जे रसूल ने बिया से बगल दीना न बिया से बगल दीना सच्चा से बगल दीना कूड़ा से बगल दीना मोमिन से बगल दीना मुनाफिक से बगल दीना हयादार से बगल दीना बेहया बगल दीना गैरतमंद गैरतमंद का सब बगल दीना ऐलान करो यफसिलु बैनकुम यौमल क़ियामा ओ कायनात रखो तो भले रो फैसलो कौन करो सुवारिश कौन लगे यफसिलु बैनकुम यौमल क़ियामा क़यामत वाले रब तमादे विच दे फैसलो करो लन तनफाकुम अरहामुकुम वला औलादुकुम यौमल क़ियामा ई कुरान का अल्फाज तो ई कुरान का बुजुर्गो अल्फाज है कुरान की आयत है प्यारे पैगंबर या नूर जिया चमकदड़ फरमान जा अल्फाज है न तवा के औलाद फायदो देते न तवा के वालिदैन फायदो दीदा न तवा के माल फायदो दीदा जदा तवा सा ताल्लुक रखंदड़ तवा जी काई कमाई तवा जी जिस्म नमा निकल तवा जी औलाद साथ न दे खुदायो को ये मोटर वडेरा तवा जो साथ दीदा ये दुनिया का जावे तरीन इंसान का जो साथ दीदा बुजुर्गो अचो पंजे सीने के पंजे हुलिये के पंजे घर के पंजे औलाद के प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तालीम से मुनव्वर कयो प्यारे पैगंबर के अखलाक से मुनव्वर कयो प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन्हें फरमान से मुनव्वर कयो अल्लाह ताला खबरा है रहमान के चाचे वा जना से मौली साहब दादो सकता साईं हक हल्को रखना कयो रब जो कुरान पढ़ो अल्लाह अकबर उनटियों से बारो सूरतुल कलम प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी के ज़माने मुबारक में यहूदी होता मक्के का सरदार भी होता ऐना गलत तो मेरा सब होता जिनन के हदीस पसंद कान आई जिनन के कुरान पसंद कोन आयो अज को बड़े फखर सा बड़े अंदाज सा चयो वेंदो आ ये मुला ये हदीस ये कुरान पर पाण वट रखो असा जेते आयो जिते आए जेको आए सो सही आगे यो तो उन्होंने मक्के के काफिरन को चयो हो अपनी गाल को तो बुलाया आए के में दम या के आदि कणी जसारत गईया का हिकड़ी गाल तालिब इल्म जी जेका खणी अचन मोदी साहब तो की गाल तो के जोर शोर सा कई हुई पर कुरान में बताने का हदीस में बताने का पर न के में या जसारत किया आई न थींदी अल्लाह का रब जो कुरान चाचे नून वल कलम वमा यसरूना मा अंत बिनिअमति रब्बिका बिमजनूना व इन्नका लअला खुलुकिन असीमा प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तो ये कही गई गुस्सा की गई प्यारे पैगंबर के शान में पुठा मुनासिब अल्फाज कराया गया अल्लाह नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के चरणों में नौजुबिल्लाह प्यारे पैगंबर अब्दुल खान खा लिया प्यारे पैगंबर जादूगरा प्यारे पैगंबर काबिना प्यारे पैगंबर वट वहीना में का शेख आते हैं यो फकत पाने तरफा गालो ठाही दुआ प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जना ये जुमला मुझे करे मायो से आया अल्लाह साईं पाने अर्श असीम का फरिश्तों मोकलियो ओ फरिश्ता रूहुल अमीन माने फर्श के मालिक के खबर दई अच्छा तो तू चलो बनाई तुम बेअकल बनाई तो कामिल बनाई तुम जादूगर बनाई दुनिया वाले तो के जेको कुछ कम नहीं बने पर मुंह रब्बुल आलमीन के तुझे रब्बुल आलमीन के तरफा तो के या बशारता तो तुझे एतरो त अजरा एतरो त नेमतो एतरी त फजीलत एतरी त इज्जत एतरो त अदब एतरो त इकराम एतरो त तुझो वकारा मुझे प्यारा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम दे दुआ खुदा व इन्नका लअला खुलुकिन नबीम मुझे हबीब मानो तुझे अखलाक दे अमलो खड़न प्या सवाल हलान प्या पर आओ अर्श मालिक जमा दो सारी कायनात जा अखलाक वाला भला सदोरा सदोरा सब पासे दियो न जा एक तरफा थी करे तुझे अखलाक जो मुकाबलो करना पर सब बराबर में मुकाबलो न ता करे सकना ओ मुझे प्यारा पैगंबर लेके तुझे शान में गाना गया ये अय्युल मफ्तूर मुझे हबीब थोड़ो सब्र कर कुछ वक्त बाद में खबर
पजी वेंदी हली त चरिया केर आहिया कुछ वक्त खां बाद में ख़बर पजी वेंदी हली त जादूगर केर आहिया कुछ वक्त खां बाद में ख़बर पजी वेंदी हली त बेअक़ला केर आहिया कुछ वक्त खां बाद में ख़बर पजी वेंदी हली त कूड़ा केर आहिया ओ मुंहिंजा हबीब पर मुहब्बत जो तुंहिंजे लाइ इहो पैगाम फला तुतिअ कुल्ल हलाफिन महीन ये वॾा वॾा सदोरा सब जा सब हुक्मरान पैसे वाला तो वॾींदा शरीफ खानदान जा सदोरा तो वॾींदा चवंदा वॾा वॾा कसम खणी करे चवंदा कंदा मोहम्मद असां तुंहिंजा साथी आहियूं तुंहिंजे बारे में कोन ॻाल्हायो आहे पर कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि न मंजाए वला तुतिल मुकद्दिमीन ओ कूड़नि जी ॻाल्हि कॾहिं बि न मंजाए मुंहिंजा हबीब ॿुध ऐं रब छा थो चवां जेको तुंहिंजे शान में सभे बराबर गुस्ताखी थो करे तुंहिंजे अखलाक में सभे बराबर गुस्ताखी थो करे तुंहिंजी सफ़ात में सभे बराबर गुस्ताखी थो करे मन्नाइल लिल खैर मुअतदिन अज़ीम इन में नेकी ऐं भलाई करण जो को ज़मीर कोन अथई रखियल इहो सरकश अथई इहो गुनहगार अथई उदुल्लिन बाद ज़ालिक सनीम मुंहिंजा हबीब इहो बदअख़लाक़ो ऐं हराम सादो अथई हराम मां पैदा थियल अथई जेको मोहम्मद जो गुस्ताख सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंदाज़ो लॻायो गुज़रियो ही क़ुरान जा अल्फाज़ आहिनि खणी वञो तर्जुमो प्यारे पैगंबर जी जेको गुस्ताखी करे उन जो पीउ असली कोन्हे जेको सदराइना ऐं खिलाणे पीउ जो पुटु आहियां ऐं प्यारे पैगंबर जो गुस्ताख आहे उन जो उहो पीउ आबी कोन इहो कंहिं दस्त वाट मां पैदा थियल आहे इहो कंहिं उधारे वक़्त मां पैदा थियल आहे जेकॾहिं का औरत प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी थी करे उहा बि हलाल शादी कोन्हे का उहा बि हराम शादी आहे उहा बि सिना ऐं बदकारी वारे कम मां पैदा थियल आहे उहा हलाल शादी थी नथी सघे मोहम्मद जो शान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो इन्हनि सां मुआदो अटकाइबो या चुप करे वेहिबो आहे ज़मानत आहे कुवत ताक़त मोलन कयो छा के अरे मोलन हो कुझु कयो आहे जेकॾहिं हिन सभु हस्ती का मोलनी मिटी वञनि हलिया तव्हांजी का हैसियत कोन रहंदी इहे ट्रम्प जहिड़ा इहे मोदी जहिड़ा सदोरा मथां तव्हांजा तगमा शाबाश कोट करे तव्हां ते हुक्मरान कंदा इहे दाढ़ी वारा मौलवी अथव इहे गंढनि वारा मौलवी अथव मेंबरनि वारा मौलवी अथव आज़ान वारा मौलवी अथव जिहाद जी ॻाल्हि करण वारा मौलवी अथव तव्हांखे सुलाह करण वारा मौलवी अथव हया अखलाक किरदार गैरत नबी अल्लाह इस्लाम रसूल साहब औलिया अहले बैत जो शान फजीलत बहादुर सजात गैरत ॿुधाइण वारा इहे मौलवी अथव मौलवियुनि कयो छा आहे मौलवियुनि उहो कुझु कयो आहे जो अॼु परे खां त चवनि था पर उनखे ख़बर आहे जेकॾहिं असां घणो कुझु कयोसीं अॼु जेकॾहिं ॾिजनि बि था गैर मुस्लिम त दाढ़ी वारनि खां ॾिजनि था मौलवियुनि खां ॾिजनि था उसरनि खां केरु कोन थो ॾिजे बिना दाढ़ी वारनि खां केरु कोन थो ॾिजे अॼु मोदी खे ॾिसी करे दुख बि थिए थी कावड़ बि चढ़े थी पर अफ़सोस बि थिए थो पर ख़ुशी बि थिए थी अरे उहो मोदी जंहिंजो जिस्म जो लिंग इस्लाम जे ख़िलाफ़ सां भरियल आहे उन जे चेहरे ते दाढ़ी ॾिसी करे असांखे हया थो थिए इन जे बारे में छा ॻाल्हायूं अरे उन बि दाढ़ी रखी आहे उन बि आरसी में बीही करे फ़ैसिलो कयो त हाणे दाढ़ी कटियां थो छा कोन थो शिकल मूंखे पाण खे कोन थी वणे अरे मोदी जे ज़मीर बि मोदी खे ॿुधायो त बेदाढ़ियो नथो ठही हाणे तोखे दाढ़ी छॾणी पवंदी इन मोदी जेको इस्लाम जो तौहीद जो ऐं क़ुरान जो प्यारे पैगंबर जो सहाबा जो मसाजिद जो मौलवियुनि जो सारी शरीयत इस्लाम जो मुखालिफ आहे उन बि चेहरे ते दाढ़ी रखी वाह मोदी तुंहिंजे ज़मीर आहे वाह मोदी तुंहिंजी शिकल ऐं शबाहत आहे उन बि सम्झो त हिन चेहरे ते हाणे प्यारे पैगंबर जी सुन्नत ठहंदी तॾहिं ही चेहरो ठहंदो उन बि दाढ़ी छॾे पर मुस्लमान छॾण जे लाइ तयार थियो असां इंशाअल्लाह ते पूरा सही इंशाअल्लाह 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 अल्लाह अकबर कबीरा हिन इलाइक़े जा जेके गैर मुस्लिम आहिनि जिन्हनि खे को कम चया भला सिधा सवा अरे उन्हनि बि इंशाअल्लाह कई न टाइम तां कोन करिया उन टाइम ते कम करे ॾिनो ही तव्हां बुज़ुर्गो असां मुस्लमान आहियूं अरे असां का तो इंशाअल्लाह में पता थी आया कल हिकड़े असां कचहरी में जे साईं असां के जुगाए कोन को तव्हां जे माण्हू सां वरी इंशाअल्लाह करे ॻाल्हि कयूं ऐं टाइम ते असां कम न कयूं असांजो ज़मीर असांखे इजाज़त ॾिनो कोन्हे के नमाज़ पढ़ इंशाअल्लाह दाढ़ी रखे इंशाअल्लाह अल्लाह अकबर बुज़ुर्गो अचो पंहिंजो पाण खे दीन मुनव्वर सां रोशन कयो अखलाक हया के
वाले गुजरे को ता कुर्बानी दिया अल्लाह ताला सदका तो खैरात कबूल करे अल्लाह इन्हें सदका तो खैरात के जरिए सा अवा जो मुसीबत उठाने वाले सुकून हासिल दे दुनिया या आखिरत में पर इन मस्जिद के आबाद के करो इन मस्जिद के बाहर आबाद करना छाती लो अल्लाह अकबर अल्लाह ताला का दुआ है अल्लाह रब्बुल आलमीन के आवाज़ कुरान पाक हदीस पाक पढ़ना समझना प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन शान के समझना आयन जरा हर वक्त अपनी माली जानी औलाद कुर्बानी करने की तौफीक अता फरमाए आमीन व आखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाह।